लही बसिया जिहाज मझा हरम दे जॾहिं हलबो लही बसिया जिहाज मझा हरम दे जॾहिं हलबो ईंदो रूह खे राहत नबी नगदार जो रोज़ो ईंदो रूह खे राहत नबी नगदार जो रोज़ो चवे दिल थी हुजे साम्हूं सदा सरदार जो रोज़ो हेॾे निहारियो लिखो मखदूम ठठवीया पंहिंजे प्यारे किताब अंदर सुभान अल्लाह लिखो मखदूम ठठवीया पंहिंजे प्यारे किताब अंदर इबादत या सन सुहणे सखी सरकार जो रोज़ो मस्जिद अल्लाह की प्यारी मस्जिद की आबाद कयो मस्जिद जे मुतवज्जो रहो मस्जिद जी खिदमत कयो अल्लाह ताला जी ज़ात बरकात बांधो नबी पाक जे शेर के अल्लाह बयान पियो करे मिनल मस्जिदिल हराम इलल मस्जिदिल अक़सा पर असा जो अजीब सहना मौली साहब के पेरन ते किरी पवंदासीं हाफिज़ गोरे के पेरन ते किरी पवंदासीं अमीर के पेरन ते किरी पवंदासीं बुजुर्गन जे पेरन ते किरी पवंदासीं पर मस्जिद में अची करे अल्लाह जे अॻियां झुकण जचो त कंध में तीर लॻल अथसि जो ख़ुदा जे अॻियां झुके न असुल शइ आहे त अल्लाह जे अॻियां झुक अल्लाह के सजदो कर अल्लाह के राज़ी बना ये राज़ी बना जीअं मदीने वारे पान राज़ी बनायो जे 1,30,000 सहाबन बनाए ॾेखारियो जे करबला जे शहीदन बनाए ॾेखारियो जे दुनिया जे कामिलन वलीयन बनाए ॾेखारियो इबादत कर त अल्लाह जी कर झुक त ख़ुदा जे अॻियां झुक सजदो कर त रब करीम खे करे ॾे निमाज़ छॾी त ॿई जहान तबाह साईं फरमाईंदा हिकिड़ी निमाज़ विची निमाज़ भई फकअन्नमा वुत्तर मालुहु व अहलुहु ॼण त उन जो माल अहल ॿई तबाह थी विया हिकिड़ी निमाज़ भई मुझे मुस्तफा करीम जा उम्मती जो के वरी ज़हन चवनि था बाबा निमाज़ ते न अथव निमाज़ ते न आहे बस तू मुझो थी वञ मां पाणे तुंहिंजे पारां क़यामत जा अज़ाब खणंदुसि तोखे जहन्नम में कॾु कीलींदुसि अहिड़े ज़हन खां ख़ुदा बचाए निमाज़ ठाहे पढ़ो मस्जिदन खे आबाद कयो असुल शइ इहा आहे एतिरे क़दुर जो मुंहिंजो आका मुंहिंजो तुंहिंजो पूरी काइनात जो आका असां सां सभिनी जो सुहिणो नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन दुनिया ता ज़ाहिरी रहलत पा फरमाइन त सहाबन जे कुल्हन ते टेक रही हबीब मस्जिद में अचे निहारियो त निमाज़ हले पई त मुंहिंजा महबूब ॾाढो राज़ी थिया त मौला मां शुक्र थो कयां जो तोॾे अचां थो त उम्मत खे निमाज़ पढ़ंदे ॾिसंदो थो छा छा तुंहिंजे ज़हन खे मुस्लमान पला कहिड़ी लॻी पई हेॾो अल्लाह जो क़ुरान उहो तोखां ज़हन मां निकिरी शेर करायो अल्लाह पंहिंजे बाणे खे इज़त वारी मस्जिद खां इज़त वारी मस्जिद खां मस्जिद अक़सा कीअं शेर कराई पाण पंहिंजी सोट सुहिणे अली मुर्तज़ा जी भेण हज़रत सय्यदा उम्म हानी जंहिंजो नालो आहे फाख़िता उन जे घर में आया
था थियनि हेॾे हबीब आरामी हा होॾे अल्लाह ताला जिब्रील खे फरमायो पूरो निज़ाम रोक मौला क्या मत थो करी फरमाई न महबूब सां राज सलना महबूब सां राज सलना सारी कायनात निज़ाम रुकजी वियो जेका शइ जिते आहे उते एतिरे क़दुरु जो मलाक हैरान हा त छा आहे जन्नत जा दरवाजा खोल सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या सुभान अल्लाह उम्मु हानी सुनी अली जी भेण साईं फरमाइन था आराम कंदुसि सुभान अल्लाह आराम नहीं था ओरे जिब्रील खे अल्लाह ताला मोकिलियो जन्नती बुराक आहे ससा जबल दी बिहारे हजरत उम्मु हानी जे घर जे अंदर अदब मोहब्बत सां दाखिल थी बग़ैर करे खरकण सदकण जे लंघे आयो महबूबन करीम जा आशिको हुजूर जी ज़ात पाक पेरन खां के बीठो सुभान अल्लाह साईं फरमाईंदा कीअं आयो है अर्ज उन जोड़ा शायरी मुंहिंजी मेराज ते हल महबूब मिठा सैयद सुहना सिंगार करे मेराज ते हल महबूब मिठा सैयद सुहना सिंगार करे छाला हल तू रब जा कर दीदार मथी मखलूक तुझो दीदार करे चो सुभान अल्लाह वणई त च न वणई त न च तो रब जा कर दीदार मथी मखलूक तुझो दीदार करे केदे हल ओहो देश असल खां तुहें जो मां खाद महा छा मुह जो कुरान पाक अल्लाह फरमायो कद जाअकुम मिनल्लाह नूर तहां वटि अल्लाह खां नूर आयो साईं फरमाए तो कुन सुनूरम बैन यदै रब्बी मां पंहिंजे रब जे अॻियां नूर होसि असुल त मुस्तफ़ा मथां जो ओहो देस असुल खां तुहें जो मां खाद महा छा मुंहिंजो जिब्रील चयो बा अदब भी आका अगियां इंतजार करे मेराज ते हल महबूब मिठा सैयद सुहना सिंगार करे तू रब जा कर दीदार मथी मखलूक तुझो दीदार करे साईं आया वज़ू फरमाया सफा जबल ते आया बुराक ते चढ़ण जी लाया बुराक ही दे होडे तो करे मुझे दिलबर नबी फरमायो जिब्रील ही बुराक पीहण ला तैयार ना है जिब्रील बुराक के चे तो के हया न थो जे केर दिलबर थो चढ़े पोते पियो थी जागो जागो हया को थी बुराक सजो पखिड़जी वियो हाणे वरी साईं भी ही रहा जिब्रील जे तो के भला बुराक खे त धमकी ॾिनमि तव्हां जे अॻियां केरु पुछंदो तव्हां
छो बिही आहो साईं फरमाई त अल्लाह जी ज़ात आ बरकत मूंखे बुराक जे मथां सवार थियण जो मौक़ो ॾिनो आहे बुराक पंहिंजी दरख़्वास्त ॾिनी त मूंखे जन्नत में मूं ते सवार थी हलजा मज़ार मां थी त मूं ते सवार थी हलजा मुंहिंजी दिलि बि चवे थी जे मूंखे सवारी मिली आहे ईअं क़यामत जे ॾिहाड़े मुंहिंजे उम्मत खे बि सवारी मिले उम्मती कर्म तॾहिं मुंहिंजे करीम जो मुझे हबीब जी मेहरबानी त निहार जो उन जे सुन्नत खे छॾे करे बी दीन जे पुठियां भॻो थो वञे इल्म दीन खे छॾे करे ॿी तालीम जे लाइ मादो थी पियो आहे मूं हाणे के हिन जे किताब में उहो ॾिनो बि आहे त हिकिड़े शख़्स पंहिंजे पुट खे आला तालीम ॾियारी एम ए इंग्लिश में कराई अल्लाह जी कुदरत वो नौजवान बीमार थी पियो सकरात अची वई थोरो होश आहे पी ॾे निहारे पी खे चवंदो बाबा हिन वक़्त ताईं जेके मूंखे इम्तिहान ॾियारिया हुयई बसि हे रखणी इम्तिहान जेके ॾियारिया हुयई उहे सर्टिफिकेट खणी आया डिग्रियूं खणी आया मैट्रिक खां वठी करे एमए ताईं खणी आयो प्राइमरी जूं खणी आयो पुट रोंदी उन डिग्री ॾे निहारे मूंखे निहारजो डिग्री ॾे निहारे चयो थो बाबा सभु तुंहिंजी महिरबानी मूंखे ॿुधाए हाणे क़बर में मां कहिड़ी डिग्री खणी वञा क़बर में कहिड़ी डिग्री खणी वञा चतो बाबा वाकई मुझी गलती आ मां तोखे अव्वल कुरान पढ़ाया हा मुस्तफा करीम जे दीन जो इल्म पढ़ाया हा उन सां गॾु ज़रूरत आर दुनिया जो इल्म भी पढ़ाया हा पर मूं तोखे हुन पासे आंदो ई कोन को जी बाबा मूंखे एतिरो ॿुधा त मां हाणे पाण सां छा खणी वञा मुंहिंजी हबीब जा मती तूं बि पंहिंजे बच्चनि लाइ हो सोच पंहिंजे औलाद लाइ हो सोच मुस्तफा जो उम्मती आहीं कल नबी पाक ते पढ़ियो थी उन जे दीन जे इल्म सां पाण बि प्यार कर पंहिंजे बच्चनि खे बेधा तवज्जो ॾियार हे मुंहिंजा साईं न बुराक ते ॼण सार था एतिरो तेज़ पियो हले जो उर्दू में के अल्लाह जे माने मंज़र बयान कंदे फरमायो था बुराके नबी या के नूरे नजर ये गया वो गया और निहा हो गया ये गया वो गया और निहा हो गया इहो थो वञई कान यद हाफ़िरतहु इंद मुंतहा बसरिही जिते पई नज़र पवे उते पियो विखर खे एॾे तेज़ बुराक ते हबीब सारा वींदे वींदे जिब्रील ओचितो ब्रेक ॾियारे चए थो या रसूल अल्लाह लहो स्पीड ब्रेकर आ छाजो आ साईं हिते नफ़ल पढ़ो कहिड़ी जाइ आ मुस्तफा ही उहा सरज़मीन आ जिते अचण वारी हिजरत खां पोइ अव्हां जी ज़ात अमीन ई मदीने मुनव्वर नाले शहर आबाद थींदो ई वॾी बस्ती ठहंदी वॾा नज़ारा थींदा हिते लही करे तव्हां नफ़ल पढ़ो रब्बुल आलमीन जो इहो इरशाद आ बुराक बीही वियो आ हुज़ूर लही कयो ते नमाज़ पढ़ी आ सदके वञा मदीने वारा जो मेराज ते वींदे बि नमाज़ पढ़ंदो पियो सुभान अल्लाह तव्हां चओ नमाज़ कुझु कोन्हे नमाज़ ज़रूरी न आहे नमाज़ ते नाहे बेली मां गरीब आहियां मूंखे ते तूं गोली हणी छॾ त मां क़बूल कंदुसि पर चवां थो कुझु ख़ुदा जे कहर खां डिॼो मथां क़यामत जे ॾिहाड़े शैतान सां गॾु जहन्नम जो थंभो बंधी वञी उन आदम जे अॻियां सजदे खां इनकार कयो तूं ख़ुदा जे अॻियां इनकार थो करी मान खे इनकार थो कराई मरण खां पोइ क़बर केरु खोटे तुंहिंजी ॾिसे त मुंहिंजो दिलि जो फ़ैसिलो आहे त शकिल इंसान जी न हूंदी अला नमाज़ खां झली नमाज़ जहिड़ी शइ
ये बेदीन गुमराह टोला गद न हो गई शर्म आई थी जब कब्र में मिठे मोहम्मद की जात आ गया साईं मेराज थी सवार है बुरबा कदी मसीह सा शेर पियो हले ओचतो रब जे तो हबीब मरी लही मुखे सजदो कर सुभान अल्लाह केड़ी जाहि मदीना केड़ी नथो वणी ना ना क्यों कौन थो वणी अल्लाह जा बानड़ो खुदा जंहिंखे मदीने जी जिंदगी नसीब करे ॼण त जेरी जन्नत में ॼण त जेरी बेहश्ती बहार में सुकून सा आराम सा मजदूरात बर पिया कमायो अल्हम्दुलिल्लाह खुश वेठो अल्लाह ताला मदीने में बरकतूं रखियो आहे नबी पाक जन मक्के के छॾे मदीने आया दुआ घुरियो मौला इन इब्राहीम दआ कले मक्कत व अना अदू कली मदीना ही मुझो ॿियो किताब आहे हज़रत अलीअ जी ज़िंदगी जो अहवाल पक्के जुल्द में छपियो आहे ही नठो आहे इन जी मिठाई हिकिड़ो 100 रुपया आहे ये ताल बेचारो तव्हां अचे थो जेकर तव्हांखे वाकई शेर खुदा सां मोहब्बत आहे त ॾिसो त लोट मिठो था कयो शेर खुदा घोट मिठो था कयो तव्हांजे मथां में इम्तिहान अची वियो आहे दुरूद मुंहिंजे दिल भर ते ॾाढा पढ़ंदा हलो सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब अल्लाह सल्लल्लाहु अलैका या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब अल्लाह मुझे दिलबर नबी पाक जी ज़ात मदीने के नवाजे दुआ घुरी मौला इब्राहिम तो खा मक्के ला दुआ घुरिया मां तो खा मदीने ला दुआ थो घुरा या अल्लाह मदीने में मक्के खा दीनी बरकत पैदा फरमाए जाए सुभान अल्लाह 12 महीना ता मदीने जा मंजर सुभान अल्लाह हाजी गुलाम नबी मरहूम ते रब जी रहमत वसी वारे महेसर फुर्स सुभान अल्लाह कलम खणी वेहंदो त सुभान अल्लाह उन जो शेर पुराणो शेर आ छा चयो साईं चतो अड़ी खुशबू न ॾिठी जड़ी हरे बाग जी हो बेकार मदीने में आ वो न वणी न सुभान अल्लाह किथे वणी सुभान अल्लाह है न मथे हथ खो त मां समझा द वणी अड़ी खुशबू न ॾिठी जड़ी हर बार जी हो बेकार मदीने में आ जुने जुलाई मौसम में थदे खाई वठी थदकार मदीने में आ जुने जुलाई मौसम में थदे खाई वठी थदकार मदीने में आ मुई इन अंदाज चयो मुझे दर्द जी दवा दारो मुझो दिल ठार ऐ हमटार मदीने में आ मुझे दर्द मुझे दर्द जी दवा दारो मुझो दिलदार ऐ दिल ठार मदीने में आ हुजूर नफिल पढ़ो वरी बुराकत लानत के हजरत ईसा जे जमन वारी जाया हुजूर नफिल पढ़ो वरी हजरत मूसा वारो तूर सीना है वतीन वज़ैतून वतूर सीनीन हुजूर नफिल पढ़ो फरमाइन तो वींदी वींदी मां हजरत मूसा जे मज़ार खां लॻियो आया मररत बिक़ब्र मूसा वह हय्युन क़ाइम युसल्ली फी क़ब्रिही लॻियो हा जिंदा बीठो
पंहिंजे कबर में निमाज पढ़ी रहो। पढ़े कबर में दिल साफ़ कान्हे मदीने वाइदा पूरा कर। ॿुधो मुंहिंजा भाइरो, अबा नबी साईं जी ज़ात बुराकत लहंदा निमाज़ूं पढ़ंदा वञा ऐं हज़रत मूसा सुहणे जे मज़ार खां था लंघनि, फरमाइनि था जीअरो बीठो ऐं पाक मज़ार में निमाज़ पियो पढ़े। छा पियो पढ़े? दिल साफ़ कान्हे? नबी साईं जी दिल साफ़ हुई या न? हज़रत मूसा जी दिल साफ़ हुई न? ॻाल्हायो ख़ुदा मदीने मारे छो पियो निमाज़ पढ़े? कायनात में जेकर अल्लाह ताला इबादतुन जा किस्म नाज़िल फरमाया है, उन्हें सभिनी मां वध में वध बाने के खुदा जे करीब करण वारी निमाज़ आ। खुदा बाने के वेझो आ, पर बानो खुदा के तॾहिं वधीक वेझो थींदो आ जॾहिं खुदा जे अॻियां सजदो। ॿियो नंबर त नबी साईं मज़ार खां लंघिया छो? नबी साईं लंघे साबित कयो त मज़ार जी ज़ियारत करण मूं मुहम्मद घोट जी सुन्नत। सुभान अल्लाह। टियों नंबर नबी साईं बुराक ते हुआ। हजरत मूसा जी पाक कबर के खोटे कान छड़ी हुई, मथा 6 फुट मिट्टी हुई, पक्की ठहल। मदीने वारे घोट जी नजर अंदर मूसा के ॾिठो कीअं? साबित थियो त नबीअ जे नज़र खे दीवार या मिट्टी रोके नथी। जीअं मुस्तफ़ा बुराक ते रहंदे मज़ार वारे खे ॾिठो, ईअं हुज़ूर अॼु बि मज़ार में रहंदे ॿाहिरनि खे ॾिसी रहियो आहे। मरत बेक़बर मूसा वहुव हय्युन ज़िंदा। अल्लाह जा नबी ज़िंदा आहिनि। चओ सुभान अल्लाह। कोन चई मां छा कयां तोखे? नबी ज़िंदा आहिनि। मदीने मुनव्वर में हिकिड़ो किताब छपियो आहे, नूरुल अला नूर, अरबी में। उन में लिखे थो त दुनिया जी जमहूर मुसलमाननि जो अक़ीदो आहे त सुहिणो रसूलुल्लाह मज़ार में ज़िंदा आहे। वरी हिक हदीस अचे थी, उन सां एतराज़ कयो वेंदो आहे। नबी साईं फरमाईंदा जॾहिं मूं ते को सलाम पढ़ंदो आहे त अल्लाह मूं ॾांहुं मुंहिंजे रूह खे मोटाईंदो आहे। एतराज़ वारो चए थो रूह खे मोटायो तॾहिं थो वञे जॾहिं रूह जिस्म में न हूंदो आहे। माना को वक़्तु रूह जिस्म में न आहे त उहा महल नबी नऊज़ बिल्लाह मुर्दो आहे। बुज़ुर्गनि लिखियो मदीने वारनि त इन जी माना इहा न आहे। नबी से फरमात इल्ला रद्दल्लाह अलैहि रूही। इन जो मतिलबु इहो आहे त अल्लाह जा हबीब अल्लाह जे दीदार में महबूब हूंदा आहिनि। जॾहिं उम्मती सलाम पढ़ंदो आहे अस्सलाम अलैका अय्युहन नबी चवंदो आहे। कबर में मैयत खे लाहींदा हो, जंहिं जाइ में लाहींदा उनखे छा सॾींदा हो? सामी या लहद। पर हिकिड़ो मसालो मां बयान करे थो वञा, उलमा जी तहक़ीक़ मुंहिंजो तहक़ीक़ त कबर में मैयत खे फुल पासीरो करे सुम्हारे, मुकम्मल पासीरो, कंध जी धूण न,
हाने उलमा इन ते गौर करे तव्हांखे ॿुधाईंदा त ईअं आहे या न आहे। जे न आहे त मूंखे लिखी ॾियनि, जे आहे त माण्हुनि खे चवनि। वाकिरे में वहबो कोन अता वॾा कंदा या वॾनि खे छॾे ॾे, तूं क़ुरान खे हदीस खे फ़िक़ह खे ॾिस। मुस्तफ़ा करीम जे शरीयत खे ॾिस। लहद में जन मैयत खे लाहिबो आहे तबा लहद सोढ़ी हूंदी आहे, पासीरो करे लाहिबो आहे, वरी सिर हीअं सथबी आहे, माना एतिरी जाइ हूंदी आहे। पर मां अर्ज़ कयां हज़रत मूसा पंहिंजी मज़ार में उछो बीठो, एॾी वॾी मज़ार कीअं थी? भला ही त ख़ुदा जो नबी आहे, पर जेकॾहिं को मुस्लमान या ग़ैर मुस्लमान मरंदो आहे क़ब्र में क़ुर्बान अल्लाह जा मलाइका खे उथारे विहारी ना हल। रब कहरो थई, नबी कहरो थई, दीन कहरो थई, अल्लाह जा बानड़ो उथी वेहण जी जाइ बि न हूंदी आहे। पर अल्लाह पंहिंजी कुदरत जो निज़ाम हलाईंदो आहे, ताक़त हलाईंदो आहे, पावर हलाईंदो आहे। एतिरी क़दुर बि हदीस में आयो आहे त कंहिं बाने जी क़बर एॾी वॾी थी वेंदी आहे जो जिते हुन जी नज़र खुटे ओतिरी कुशादी हूंदी आहे। मररतु बिक़ब्र मूसा वहुव हय्युन क़ाइमुन युसल्ली फी क़ब्रिही। ॿुधो दोस्तो, ये हज़रत मूसा पंहिंजे मज़ार में निमाज़ पढ़े पियो त मदीने वारो की पढ़े नथो पर पढ़ाए। आजा न चवंदे मां हाणे बसो कयो, पढ़ाए पियो। मिशका शरीफ खे खोले उलमा खां पुछो। सईद बिन मुसय्यब ताबई फरमाए थो यजीद पलीद जो दौर आहे। यजीद मस्जिद नबवी ते हमलो करायो आहे। मस्जिद में बांग कान थी अचे, मस्जिद में घोड़ा वधा पिया, मस्जिद में लिड पे लाथा घोड़नि पेशाब पे कयो। हे यजीद जो किरदार हो। हजार औरतुनि जी इज्जत लुटी वई। नंढड़े ॿारनि खे भितियुनि ते रखे उन्हनि जे सीननि में लोही किला लॻाया विया। मोहम्मद भोट जे शहर में मदीने मुनव्वर में अहिड़े यसीद ज़ालिम जा भामीन दुनिया में आहिनि। ख़ुदा जी न ते लहनत आहे जे एॾा ज़ुल्म कराया। हबीब जा आशिक़ सईद फरमाए थो त ॿियो त चयो पर बाग जो न कोई अचे त निमाज़ जी ख़बर कीअं पवे। ॿाहिरि जेको निकिरे को पुसी थो वञे, चए थो मां पंहिंजे कमरे में आहियां, बाग कान हर में ईंदी पर निमाज़ जो कम थींदो हो त नबी पाक जे मज़ार मां बाग ईंदी हुई। मां ॿुधंदो होसि, उन ते निमाज़ पढ़ंदो होसि। बाग कढनि बि आहे जॾहिं जमात हुजे। मदीने वारो इमाम अबू बकर उमर फारूक जमाती हो। नारे तकबीर, नारे रिसालत, नारे तहकीक, उलमा सुन्नत। मुस्तफा रुगी पढ़े नथो पर निमाज़ पढ़ाए। जो निमाज़ को नथो चवे, छो त फिरी फिरी निमाज़ थी अचे न जैसा जो ठा हुई कोई फिरी फिरी निमाज़। कंहिंखे चवंदे वाइज़ हलंदी साईं हाणे ख़बर अथऊं मौली साहब चवंदा निमाज़ हालतूं सही न आहिनि, अमन अमान कोन्हे, खड़ो अकेलो आहे, केरु निकिरे। पर चईस राग आहे, पुछंदो कहिड़ो रागींदड़ आहे, ॿुधाईसि, चवंदो दा रख दस्तगीर हलो। हिया तुंहिंजो ज़हन, हिया तुंहिंजो दिमाग़, हिया तुंहिंजे ईमान जी कमज़ोरी। पर मुझे दिल बर नबी जा परवाना कुरान पाक खे ॿुधंदा बि आहिनि, ॿुधाईंदा बि आहिनि, पढ़ंदा बि आहिनि, पढ़ाईंदा बि आहिनि। सुने रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जा उम्मतियो हुजूर अॻिते हलिया।
मदियन जो इलाको आयो जिते हजरत शुएब जे न्याणी सा हजरत मूसा शादी कई हुजूर उते भी नफल पढ़ो वींदे वींदे बैतुल मक़दस में आया 1,24,000 नबी पंहिंजे पाक जिस्मन समेत कतारूं कयो लाइनूं लगायो मुस्तफा जे दीदार ला बीठा किथे चई सुभान अल्लाह न थकजी पे मुझा दिल भर मता जे न मुफ्ती साईं पीर सन हो हाजी साहब पीर सन हो भई पोढ़ा उन खे थकाए मारियो सी अॼु तहां जी ख़बर पवंदी त केर थो थकजे केर थो रुकजे सोने रसूलुल्लाह जी ज़ात जो आया 1.25 लाख नबी जो गद थिया लबा के दुहल के शरनायूं के धमचर हो ॻाल्हायो साईं न ॻाल्हायो हेॾी वॾी मीटिंग आहे जिते 5 मिनिस्टर था अचनि त ग़रीबत वारा वाछूं चप फाटी था शिकार थींदो आहे मिरो जो शिकार वडो माण्हू परे खां निहारे तुंहिंजी कांच गोडन खां मथे मिरो खे मथ पियो हणी नऊज़ बिल्लाह मदीने वारे जा उम्मती मिरो अहिड़ी पलीद शइ आहे जो ॿिए जानवर खे कुही उनजी कुहबो त खल पाक थी वेंदी रंगबो त खल पाक थी वेंदी पर मिरो जी खल पाक न थींदी जंहिंखे अल्लाह नजुसलान करार ॾिनो आहे तूं वॾनि माण्हुनि जे इशारनि ते उन मिरुनि खे पख हणंदो आहे उनजी गिग तुंहिंजे वात में पवंदी आहे उन जॻह तूं किरंदो है लेथरंदो है मां तोखे कसम ॾेई पुछां थो ॿुधा त क़बर में गॾु केरु हूंदी केरु हूंदी क़बर में मदीने वारा हबीब प्यारा दौर में असगर जलसो करायो हो न की जाए पूरी थी न की जलसो थी यो मुझे ठाए रस्ते में पढ़ो मदीने वारा हबीब प्यारा निगाहे करम रख जा भलारा भरम रख जा मदीने वारा हबीब प्यारा मुझो हबीब ईंदो मुझो दिल भर नबी क़बर में ईंदो अमीरन जी चमन ते हल पर जायज़ हद जे अंदर वज़ीर जे चमन ते हल पर जायज़ हद जे अंदर ऑफिसर जे चमन ते हल पर जायज़ हद जे अंदर नाजायज़ कम न कर मता हो पोइते तू जहन्नम में अॻे ई ढिकियो बिस्मिल्लाह दुरूद शरीफ पढ़ो सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह व सल्लम अलैका या हबीब अल्लाह हेॾो निहारो अबा घणा नबी गॾु थिया सवाल थुल्हो सवलो छा थियो आहे न रंग आहे न राग आहे न मूसीक़ी आहे न तबलो आहे न शरण आहे न बीन बाजो आहे 1,24,000 त नबी हुआ काइनात जा वली हुआ हता कि बीबी मरियम बि हुई बीबी आसिया बि हुई अम्मा हवा बि हुई पर्देदार पर्दे में हुयूं मदीने वारो आयो आहे 1.25 लाख नबी लाइन में बीठा दिलबर जो दीदार पिया कर जिब्रील बुराक खे बधी देरी न कई बाग ॾिनी सफ़ूं ठही वयूं कतारूं ठही वयूं इमाम जो मुसल्लो ख़ाली केर अॻियां थे अॼुकल्ह मुल्ला मस्जिद में विहंदा हल वहाबी शिया त पंहिंजी जाइ ते पर सुन्नी हिक ॿिए जा पेर पटींदा हल हीअ मस्जिद मां खसिया हीअ मां खसिया 1,24,000 नबी मदीने वारे तकर
अखर न कई पान लाइन में बीह रहा जिब्रील की के तो सुना दिलबर हबीब आका इनामदार केर अॻियां बीहंदो मुसल्लो तुंहिंजो आ तूं इमाम ही सवा लख नबी तुंहिंजा जमातियां इते बि नमाज इते बि छा छो छो न नमाज ते कोन्हे कुरान जूं आयतूं नऊज़ बिल्लाह उहे बि छुटियूं मुस्तफा जूं हदीसूं बि छुटियूं शेर खुदा लथल सिज के मोटराए नमाज पढ़ी उहा ॻाल्हि बि छुटी मदीने वारो घोट मेराज वारी रात वींदे वींदे नफ़िल पढ़े नबियन खे नमाज पढ़ाए उहा ॻाल्हि बि छुटी करबला जो शहीद पूरो साथ राह हक़ में लुटाए पोइ बि सजदो करे उहा ॻाल्हि बि छुटी बादशाह पीर हिक पेर ते बीही 2 रकातुनि में क़ुरान जा ख़त्मा कढे उहा ॻाल्हि बि छुटी तो आयो किथां तो आयो दीन सोने रसूलुल्लाह ते कलमू पढ़ण वारा मौलविन जी ॻाल्हि कान्हे हाफ़िज़न जी ॻाल्हि कान्हे ॻाल्हि त मदीने वारे जी ॻाल्हि त रब प्यारे जी ॻाल्हि त सुहिणे क़ुरान करीम जी हबीबन करीम जो शेर थियो अल्लाह फरमायो असराद अब्दिही लैलन मिनल मस्जिदिल हराम इलल मस्जिदिल अक़सा उन मस्जिद अक़सा ताईं अॻिते छा थियो अल्लज़ी बारकना हौलहु जंहिंजे चौधारीअ सां बरकतूं विधियूं आहिनि छो शेर करायोसीं उन में हिकिड़ो नुक़्तो इहो बि आहे लिनुरियहु मिन आयातिना ता तो के पंहिंजे कुदरत जूं निशानियूं ॾेखारियूं इन्नहु हुव समीउल बसीर बेशक हू ॿुधंदड़ बि आहे ॾिसंदड़ बि आहे नबी सही मथे कीअं विया छा थियो बाक़ी बयान पोइ थींदो मां इन पंहिंजे मज़मून खे ख़त्म कंदे अवां सभिनी प्यारनि खां इज़ार वठंदुसि पर हिकिड़ी मां तव्हांखे गुज़ारिश कंदुसि त मां नंढे पुट खे चवां हिकिड़ो गज़ल तव्हां जॻह पढ़े आहे जड़ो अलाह कंदो कामयाब थींदो दुआ कजोसि उहो ॿुधो आख़िर दावाना अनिल हम्दुलिल्लाह रब्बिल आलमीन